मामलो थियो आहे तव्हां सां? साईं मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार आहे, मां सोलंगी आहियां। मूंसां कल्ह राति जेको आहे सो चोरी थी आहे मुंहिंजे घर में। चोर जीअं दाख़िल थिया आहिनि, मुंहिंजो मोबाइल खणी विया आहिनि। उन खां अलावा मुंहिंजी अलमारी जो दरवाज़ो भञी ऐं उनमें कुझु पैसा रोक रक़म ऐं सोन वग़ैरह पियल हो, उहो चोरी थी वियो आहे मुंहिंजो। एनसी वग़ैरह दाख़िल कराई आहे पर पुलिस अञा ताईं न पहुती आहे। मुंहिंजी रहाइश मदीना मस्जिद कुरैशी मोहल्ला में आहे, घर नंबर 180। अञा ताईं मुंहिंजो कुझु न थियो आहे। मां रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पुलिस अञा ताईं न पहुती आहे। छा छा चोरी थियो? मुंहिंजो सोन जूं वालियूं चोरी थियूं आहिनि, 35,000 रुपया रोक रक़म चोरी थी आहे। मोबाइल फोन चार्जर 2, मोबाइल जेको आहे सो न्यू मोबाइल आहे, चार्जिंग ते लॻल हो। चोर जेको आहे सो तालो खोले अलमारी भञी ऐं सोन बि खणी विया आहिनि, रोक रक़म बि खणी विया आहिनि। वारदात ॾींहं जे टाइम थी आहे या राति जे टाइम? तक़रीबन राति जा 3-4 पिया थियनि। असां निंड सुतल हुयासीं, असांखे का ख़बर न पई आहे, उन जे दौरान हे चोरी करे विया आहिनि। अच्छा, तव्हांजो कंहिंमें शक कुझु हो? शक त अञा नामालूम ॼाणाया विया आहिनि, असांजो शक अञा ताईं कंहिंमें कोन्हे। मामला थिया आहिनि, पुलिस त वरितो आहे? न, पुलिस हिते बिल्कुलु न पई अचे। चोर को बि गिरफ़्तार नथो थिए हितां। तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो ई आहे त SSP साहब खे अर्ज़ था कयूं, SHO खैर मोहम्मद साहब खे साइड एरिया खे अर्ज़ था कयूं त जल्द खां जल्द हे चोर लोफर जेके आहिनि उहे गिरफ़्तार करे। असांजो त हिन महिल जीअण जंजाल थी वियो आहे, घर असांजा महफ़ूज़ न आहिनि। असांखे महिरबानी करे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे चोरियूं वापसि करे ॾिनियूं वञनि। महिरबानी।